हाई कोर्ट में नाज़िम जोखियो क़त्ल केस में जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। जाम अब्दुल करीम ऐं ॿिया जवाबदार सिंध हाई कोर्ट में पेश थिया। अदालत जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में 3 ॾींहनि जी वाध करे छॾी। जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि खे 3 ॾींहनि अंदरि दहशतगर्दी तौरु अदालत सां राब्तो करण जो हुकुम ॾिनो वियो। नाज़िम जोखियो क़त्ल केस में जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जी ज़मानत में वाध कई वई आहे। सिंध हाई कोर्ट में नाज़िम जोखियो क़त्ल केस में जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी। जाम अब्दुल करीम ऐं ॿिया जवाबदार सिंध हाई कोर्ट में पेश थिया। अदालत जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में 3 ॾींहनि जी वाध करे छॾी। जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि खे 3 ॾींहनि अंदरि दहशतगर्दी तौरु अदालत सां राब्तो करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में नाज़िम जोखियो क़त्ल केस में जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। जाम अब्दुल करीम ऐं ॿिया जवाबदार सिंध हाई कोर्ट में पेश थिया। अदालत जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में 3 ॾींहनि जी वाध करे छॾी। जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि खे 3 ॾींहनि अंदरि दहशतगर्दी तौरु अदालत सां राब्तो करण जो हुकुम ॾिनो वियो। साहब ये बताइएगा, आज जो केस लगा हुआ हम यहाँ प्री-अरेस्ट बेल पे डायरेक्टली हाई कोर्ट आए थे क्योंकि चालान किसी भी कोर्ट में नहीं था, इसलिए हमारे पास कोई ऑप्शन नहीं थी। मैजिस्ट्रेट साहब ने चालान के लिए ऑर्डर किया था कि एटीसी में सबमिट हो, मगर प्रोसिक्यूशन ने वो सबमिट उस वक्त तक नहीं किया था, इसलिए हम डायरेक्टली हाई कोर्ट आए थे प्री-अरेस्ट बेल लेने, प्रोटेक्टिव बेल लेने के बाद। आज हाई कोर्ट ने ये ऑर्डर किया है कि क्योंकि चालान सबमिट हो चुका है एटीसी कोर्ट में, इससे कता नज़र कि उसमें किसको उन्होंने कॉलम 2 में डाला है और किसको नहीं डाला, किसके ऊपर मुकदमा चलना है, किस पे नहीं चलना, सारी ज़मानतों को जो कबल गिरफ्तारी यहाँ पेंडिंग थी उनको प्रोटेक्टिव बेल में कन्वर्ट करके अदालत ने एटीसी भेज दिया है, भेज जाने का हुक्म दिया है विद इन 3 डेज़। विद इन 3 डेज़ का मतलब है बाय सैटरडे। अब उम्मीद हम ये कर रहे हैं कि उससे पहले एटीसी कोर्ट फैसला कर लेगी, चालान के ऊपर कॉग्निजेंस ले लेगी, ताकि उस हिसाब से हम आगे का अमल तय करेंगे हमने क्या करना है। जी नाज़रीन, बाबति वधीक तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर अयाज़ बिरोही खां। अयाज़, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? बेटा बिल्कुल शहीद नाज़िम जोखियो कत्ल केस में नामज़द थियल जवाबदार पीपल्स पार्टी के MNA जाम अब्दुल करीम समेत 4 जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी आहे ऐं अदालत में पीपल्स पार्टी MNA जाम अब्दुल करीम ऐं ॿिया जवाबदार जेके आहिनि उहे पेश थिया आहिनि। अदालत जेको आहे जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि जी अबूरी ज़मानत में 3 ॾींहनि जी जेका आहे उहा वाद करे छॾी आहे ऐं जाम करीम ऐं ॿियनि खे 3 ॾींहनि में अदालत जेको आहे दहशतगर्दी तौरु अदालत में पेश थियण जो जेको आहे उहो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन खां अलावा सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी जे MNA जाम अब्दुल करीम जी जेका अबूरी ज़मानत हुई उनखे जेको आहे हिफ़ाज़ती ज़मानत में तब्दील करे छॾियो आहे ऐं चयो आहे त जेको आहे 3 ॾींहनि जे अंदरि जेको आहे तव्हां ट्रायल कोर्ट में पंहिंजो पाण खे सरेंडर कयो। जी अयाज़ बिरोही, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। कश्मोर वेझो नाइच ॻोठ वटि